जेको वेब सस्पेंड थियो आहे उन हवाले सां छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त जेका मोरो में अमन अमान जो मसइलो आहे उहो तमामु घणो ख़राबु थी चुको आहे। आए रोज़ शहर मां वारदातूं थियनि थियूं। उन सां गॾोगॾु असांजी जेके वकील बिरादरी आहे उन्हनि जूं बि काफ़ी चोरियूं थी वियूं आहिनि। किथे गाॾी बीहारे था वञनि त गाॾी चोरी थी वञे, या जेको आहे सो कंहिंजो मोटर खॼी थो वञे, कंहिंजो का चोरी थी वञे, रिकवरी मुराई कान्हे का। उन जे करे असांजे ॿार या टियों ॾींहुं जेको सो डिसाइड कयो त असां वर्क सस्पेंड कंदासीं, हड़ताल जो ऐलान कयो हुयो। ऐं SSP साहब खे असां इहो रिक्वेस्ट कई आहे त इन ॻाल्हि जो नोटिस वठे। जेके बि चोरियूं थियूं आहिनि शहर मां, उहे ग़रीब मिसकिन माण्हू हुजनि या असांजी वकील बिरादरी हुजे, उहे फौरी तौर ते रिकवर कराए ऐं जेको सो मालिकनि जे हवाले कई वञे। अञा बि जेकॾहिं कन लाटारे कई वई ऐं इहो सिलसिलो जारी रहियो त मजबूर थी करे असां वकील बिरादरी खे जेको आहे सो SSP ऑफिस जे साम्हूं असांखे धरणो लॻाइणो पवंदो, उहो बि असां लॻाईंदासीं। अच्छा सर, मोटरसाइकिलूं रिकवर थियनि पियूं पर उन्हनि जा जवाबदार छो न पिया थियनि? मोटरसाइकिलूं रिकवर थी मालिकनि खे मिलनि पियूं, उहो सिलसिलो हले पियो, काफ़ी मोटियूं आहिनि माण्हुनि जो मोटरसाइकिलूं, पर जवाबदार जेको आहे सो छो नथो कयो वञे FIR में? त एक्चुअली इहो आहे जो जेके असुल जवाबदार आहिनि न को ॿधजनि था, न को उन्हनि खां असुल में उहे मोटरसाइकिलूं रिकवर थियनि थियूं। पोइ इहो थो थिए कॾहिं कॾहिं SHOs जेके आहिनि उहे पंहिंजो प्रेशर जे करे जेको आहे सो पोइ को जवाबदार ॿधिजे थोरो, उन खां पोइ भराए करे पोइ माण्हुनि खे ॾियनि था। असुली शइ जेका आहिनि उहा कान थी मोटे, असुली शइ का बि मालिक खे कान मिली आहे। इहे बदिले में पोइ मिड़े होॾां खणी होॾे, होॾां खणी होॾे वारो सिस्टम जेको आहे इहो पूरो कयो थो वञे। बाक़ी जॾहिं असुली गाॾी रिकवर थींदी त असुली जेको आहे सो जवाबदार बि ईंदो न। ॿियो इहो आहे त जेके वापसि कराइण वारा आहिनि न, ख़ासि करे जेके उहे पाथारीदार उनखे सॾिबो आहे, जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन थींदो न त असुली जवाबदार पोइ उहे जेको सो अची वेंदा। हाणे जॾहिं बि गाॾी मोटे थी उहो पोइ चवंदा न हाणे असांजो नालो न अचे, तव्हां गाॾी मोटराए था ॾियूं, ॿाहिरां कमु थियो वञे ऐं पाथारीदार जे थ्रू पाथारीदार ॿधिजे, उनखे दंडो अचे त अॼु ख़ुदि माण्हू अची वेंदा साम्हूं। ढुकला सिंध जी मालिकी त करे थी, पर शहरनि लाइ, मोरो जे शहरनि लाइ तव्हांजो छा मैसेज हूंदो? वकीलनि त अहिड़ो बहितरीनु किरदारु अदा कयो आहे, त तव्हांजे साथ जे हवाले सां शहरनि लाइ अव्हांजो छा पैगाम? सो शहरी जेके आहिनि असांजा उहे सदाई वकीलनि सां गॾु रहिया आहिनि। जेके तहरीकूं आहिनि, ख़ासि करे जेका बबरलो धरणो वारी तहरीक हुई, उन में असां ॾिठो त पूरी सिंध असांजे वकीलनि जो साथ ॾिनो हो। जिते जिते धरणा लॻा उन जाते असां आम माण्हू जेको आहे, गॾा गाॾे वारो माण्हू बि जेको आहे सो उन टाइम ते पंहिंजो रोज़ी छॾे करे सिंध वारे इशू ते असां गॾु वेठो थियो। ऐं हाणे बि आऊं सिर्फ़ु इहो उनखे चवंदुमि त ईअं ई सुजाॻ रहो, पंहिंजे हक़नि जी, पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजी सिंध जी मालिकी कंदा रहो। इनशा ताला अलाह कंदो असांजी सिंध खे को बि कुझु नथो करे सघे इनशा ताला। सर, मंशियात जेको आहे सो नंढा नंढा जेके ॿिनि पैकेट में गिरफ़्तार कंदा, जेके मेन डीलर वॾा उहे आज़ादु घुमी रहिया आहिनि। मोरो शहर में जेको आहे सरेआम जेको आहे होम डिलीवरी कई पई वञे, उन हवाले सां छा चवणु आहे? एक्चुअली असां जॾहिं पहिरियां हिते सिविल जज साहिबु हो, शफ़क़त छजण साहिबु हुयो, जेको ॿार इहो हले पियो शराब खानो गुतो हले पिए, उन खे सील करायो हुयो। ऐं पर पोइ वरी कुझु माण्हू जेके अहिड़ा हुया जिन उनखे जेको जज साहिब जी बदिली थियण खां पोइ वरी उनखे जेको हलायो। हाणे तो जॾहिं उहो बंदि थो थिए न, पोइ उनजी अञा कमाई वधीक थी थिए। छो हिते माण्हू ख़बर आहे हिते शराब न मिलंदो, पोइ या होम डिलीवरी थिए थी, उहो चार्जिस अञा अलॻि वरी पीअण वारा जेके आहिनि उहे वरी अलॻि था भरनि। जेको आहे जेके बि शौक़ीन आहिनि पीअण वारा आहिनि उहे वरी अलॻि उहो भरनि था। त उन जे ख़िलाफ़ु घटि में घटि असांजी इंतिज़ामिया खे SSP खे ख़ासि करे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखणु घुरिजे। जेके मेन डीलर आहिनि, चाहे उहे शराब जी जेको सो डिलीवरी या इन में आहिनि, या जेको सो 2100 सोपारी जेका आहे उहा आम वाप हले पियो या उन में आहे, उहे मेन डीलरनि खां त कनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो कोर्टुनि में चालान कनि ऐं उन जे ख़िलाफ़ु केस खे मज़बूती सां जेको आहे सो एविडेंस जे ज़रिए पेश कनि त अलाह कंदो उनखे सज़ाऊं ईंदियूं, उहे छुटी न सघंदा, त अहिड़ो क्राइम वरी न थींदो इनशा।